अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जीअं त मां अकबर उत्तरादी साईं मुंहिंजा सभिनि दोस्तनि खे ॿाहिरनि खे जेके बि मुंहिंजा ॿाहिरि मुस्लमान दोस्त जेके दुबई में रहनि था ॿाहिरि मुल्कनि में रहनि था उनखे सुभाणे जी एडवांस ईद मुबारक। साईं वॾा सोचियो वॾा मंझंदि लाॻू परेशान हुया त ईद जेकी आहे त ॿिए ॾियारे थींदी पर ईद जेकी आहे त ज़ोरी गवर्नमेंट के ताउन सां मीडिया के ताउन सां ईद जो चंड जेको आहे त ज़ोरी नज़र आयो जंहिंमें असां ख़ुशि थियासीं त ईद जेकी आहे त सुभाणे थींदी। हाणे हिन वक़्तु जेको आहे त मां दर्दी वटि वेठो आहियां। हिन दर्दी जेको आहे त मुंहिंजो जोड़ो तयारु न कयो। हे जेको जोड़ो तव्हां ॾिसो था हे जोड़ो जेको आहे त अलाए ॿिए कंहिंजो जोड़ो मां कंहिं ॾिनोसीं वञी तूं ईद कर उहो ॼाणे त मां ॼाणियां। हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो त मुंहिंजो जोड़ो तव्हां तयारु छो न कयो? साईं बिजली न पई हले, मुंहिंजा पीउ बिजली न पई हले, 18 चक्कर तो वेचियो आहे बिजली न पई हले। जॾहिं मां तोखे 500 जा 600 ॾियां थो मां को 600 अॻु में एडवांस वठां थी त मुंहिंजो जोड़ो तयारु छो न कयो थी? साईं मूंखे कहिड़ी ख़बर जो असांजो चंड बि शाहिद अफरीदी जे बैटिंग वांगुरु बेभरोसो आहे। तोखे ख़बर न आहे त ज़ोरी जेको आहे त छको बि लॻी सघे थो। इमरान खान छक्का हणंदो आहे छक्का ज़ोरी ईद थी वई।